तूफ़ानी बारिशुनि खे 1.5 महीनो गुज़री वियो आहे। उन बावजूदि सॼी सिंध वांगुरु घोटकी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसाति जो पाणी बीठल आहे। घर ॾिठल आहिनि। इन वक़्तु असां मौजूदु आहियूं यूनियन काउंसिल बेरड़ी में, जेको घोटकी तालुके में आहे। हिते जेकी ॻोठ आहिनि, कोट गुलाम नबी कलादी, अला बख्श कलादी, कमाल बोज़दार, मोहम्मद यूनुस बोज़दार, अरबाब कलादी, माथिलो मूल जी माड़ी, बेरड़ी समेत केतिरा ई जेके ॻोठ आहिनि, उनजे भर पासे में जेके 100,000 एकड़ फसल आहिनि, उन्हनि में पाणी बीठल आहे। पाणी निकाल न आहे थियो, घरनि में पाणी बीठल आहे। जेके वाह आहिनि उहे टोटल बंदि पिया आहिनि। अलहमदुलिल्लाह लुंडी आहे, बंद मैनर वाह आहे, काज़ी वाह आहे। हाणे उन्हनि जी पाणी जी लिफ्टिंग ईअं थींदी, असां वटि पंहिंजो लिफ्ट मशीन आहिनि पियूं, ट्रैक्टर आहिनि पिया। असां एग्रीकल्चर सेक्टर सां वाबस्तगी रखंदा आहियूं, ॿाराड़ी जा माण्हू। असांखे गवर्नमेंट जेको आहे असांजी हिन टाइम डीज़ल जी सपोर्ट करे पाणी ज़मींदार बज़ाते ख़ुदि कढी सघंदो आहे। घर किरी पिया आहिनि, भित दीवार न बची आहे, जेके जेके कमरा भिलाल आहिनि उन्हनि को भउ थिए थो। कणिक जो त आसिरो उमेद कोन्हे, सारियूं बि वयूं, कमंदी विया, फुटी वई। असां मिसकिन कहिड़े पासे वञूं? असांजा अर्ज़न कयो लाचारी आहे, पिया झंग में पर ॿुॾूं था। हाणे असांखे महिरबानी कयो त को रोज़ी त लॻूं न, जो न थी पाणी रहिजी वियो त असां त मरी वेंदासीं। 75 घर आहिनि, उन्हनि में तक़रीबन 50% जेके घर आहिनि न उहे मुकमल तौर ते तबाह आहिनि। ऐं ॻोठ जो जेको मेन कचो रस्तो आहे उहो बि मुसलसल ॿुॾल हो। ऐं वरी उहो बि ॻोठाणनि पंहिंजे मतिलबु के फोड़ी करे डोनेशन करे उनखे कढाए मथे करायो आहे। जिते बि इहे गुज़ारिश असां कंदासीं सिंध हुकूमत ऐं DC घोटकी खां त जेको 200 फुट जेको रस्तो आहे उनखे बि रोड मंज़ूर करे ॾिनो वञे। ऐं ॻोठाणनि जे लाइ जेको हिन वक़्तु कणिक जेका पोज़ीशन आहे तक़रीबन 2 खां 2.5 फुट पाणी बीठल आहे, उनजे निकाल जे लाइ बि बंदोबस्तु कयो वञे। पंहिंजी पाण हिमत कई अथसीं, कोई गवर्नमेंट जो या ॿियो कंहिं जो कोई सहारो न थियो आहे। हाणे असांजो अर्ज़ु इहो आहे, असांखे तेल वग़ैरह मिली वञे, असां इहो पाणी कढूं, को कणकनि जो सहारो वठूं, न त असांजा 2-3 फसल ख़तमु थी विया। कैमरामैन सदाम मलिक सां गॾु अलावर बोज़दार, KT न्यूज़ घोटकी।